जेको काबे में पत्थर लॻा उन जो शान या वधीक पर उन पत्थर में काबे जेको हजरे अस्वद लॻल आहे पत्थर आहे हिकिड़ो पत्थर आहे पर उन पत्थर की निस्बत या आसमान नबी ने फरमाया यो हजरुल अस्वद यमीनुल्लाह अलल अर्द हजर अस्वद ज़मीन ते अल्लाह जो सॼो हथ आहे अल्लाह ने बैत सजाए सुभान अल्लाह हाणे वो पत्थर आहे हिते पत्थर खणी जेके साम्हूं कमु कंदो हले अमा साईं जे रोज़ शरीफ़ जो जाम बजरी में पत्थर निकिता है नंढा वॾा कारा अछा गोरा चिटा ॻाढ़ा जाम पत्थर है ये पत्थर है पर वो हजरे अस्वद को पत्थर आहे पर इन जी भेट हिन पत्थर सां न कबी हे वो साईं मातली की बजरी मां निकितो आहे या हे वो वस्तु जो मार्बल आहे इन सां उन जी भेट न कबी वो हजरे अस्वद बरकतुन वारो पत्थर आहे इन पत्थर के चुमी न वञण तव्हां अल्लाह जे हथ के चुमी सुभान अल्लाह यो हजरे अस्वद एड़ो बरकत आहे पत्थर आम पत्थर आहे सुभान अल्लाह यो बहरैन जो बादशाह हुजे किप्ती हुया किप्ती के मुखा ज़हन न लही विया वो बादशाह हुया उन क़ौम जा उन छा कयो जो ते बैतुल्लाह शरीफ जे मथां हमलो कई उन साल उन जे हमले उन जे खौफ जे करे उन साल हज न थियो को माण्हू हज करण न आयो एॾो ज़ालिम बादशाह माण्हू जी मारणी हाजिम क़त्ल कराई छा कई जो यो बैतुल्लाह शरीफ जो पत्थर आहे हजर अस्वद यो पत्र आहे मके पाक खणाए वियो हेॾ बहरैन में चोरी करे खणी वियो के साल इहो उन्हनि बहरैन जे बादशाह वटि उहो हजर अस्वद पियल हुयो ऐं मुस्लमान बैतुल्लाह जेको हुयो हजर अस्वद खां ख़ाली रहियो बाद में मामला तय थिया मुसलमान फैसलो कयो त हाणे पत्थर वापसि वराए ऐं बैतुल्लाह शरीफ सां मुंसलिक कजे उते लॻराइजे पोइ हिकिड़ो मुहद्दिस हुयो हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾो मुहद्दिस थी गुज़रियो आहे उन अल्लाह जो कानून वली हुयो बुज़ुर्ग हुयो मुसलमान गॾिजी उनखे वफ़द जो सरदार बनाए ऐं मोकिलियो त तूं वञी इहो हजर अस्वद वठी आ हजर अस्वद खणण जे लाइ वियो त उन हिकिड़ो पत्थर ॾिनो आम पत्थर चई हे हजर अस्वद आहे हज़रत सैयदना अब्दुल्लाह रहमतुल्लाह ताला अलैहि मुहद्दिस फरमायो त हजर अस्वद में हिकिड़ी ख़ुसूसियत आहे जो न उनखे बाहि साड़ींदी न वो पानी में बुॾंदो आम पत्थर आहे न उनखे पानी में विझंदो त पानी में बुॾी वेंदो पत्थर तरंदो न आहे मथे पानी में पत्थर करे तरंदो न आहे भूकियल का शइ हुजे जंहिंमें हवा भरियल हुजे उहा शइ तरंदी आहे पर पत्थर बि अधु पानी हुजे अधु भरियल हुजे अधु हवा भरियल हुजे तॾहिं बि पत्थर हवा में कोन आहे उॾामंदो बि न आहे पानी में तरंदो बि न आहे पर हजर अस्वद में इहा ख़ुसूसियत आहे जो इहो पानी में उछलाईंदो त उहो तरंदो ऐं जेकॾहिं बाहि में साड़ियो न आम पत्थर तपी वेंदो जली वेंदो सड़ी वेंदो फाटी पवंदो पर हजर अस्वद भली साईं मुंहिंजा 1000 डिग्री वारी बाहि में विझो तॾहिं बि जलंदो कोन सड़ंदो कोन गरम ई कोन थींदो तपंदो ई कोन मुहद्दिस अब्दुल्लाह फरमायो त असांजो हजर अस्वद जेको आहे उन में इहे ॿ ख़ुसूसियतूं आहिनि उन छा कयो जो चई बाहि बारी कई उहो पत्थर जेको हुयो सो फाटी पियो बाहि जी गरमाश में पत्थर फरमाए त हे पत्थर न आहे असांजो हजर अस्वद हे न आहे ॿियो वरी बादशाह वरी ॿियो पत्थर घुरायो घड़ी ठाहे हजर अस्वद जहिड़ो हीअं जो पानी में विझंदो पानी में तरे पियो तरे न पियो उॾी वियो पानी में वरी बाहि में विझंदो उहो बि सड़ी वियो मुहद्दिस अब्दुल्लाह फरमायो त इहो पत्थर हजर अस्वद न आहे असली हजर अस्वद आंदो वियो उनखे जॾहिं बाहि में विधो वियो त बाहि में कोन सड़ियो पानी में विधो वियो त पानी में ॿुॾे न पियो उहो बादशाह हैरान थियो गैर मुस्लिम त हुयो मुनाफ़िक़ हुयो निभाॻो उन चयो त हे ख़बरूं तूं वटि किथां आयूं हे ॻाल्हियूं तव्हांखे कंहिं ॿुधायूं कि जंहिं असां नबी जे मथां असां कलमो पढ़ियो आहे इहे ॻाल्हियूं असांखे मोहम्मद मुस्तफ़ा करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ उठ में रखे त
हजर असवद के मुहद्दिस अब्दुल्ला खणी आए तो जेको सफर महीनन में तय थियणो हुयो सो ॾींहंनि में उहो उठ तय करे आए भॼंदो पियो वञे रिवायत में चए तो जॾहिं इहो पत्थर मुबारक बेतुल्ला शरीफ मां खणी बहरीन जा बादशाह वञनि पिया त जे उठ ते रखनि थोरो हले उठ मरी वञे खणी न पियो सघे हजर असवद खे मक्के का बहरीन ताईं 40 उठ खणी गया 40 उठ मरी गया पहुंचा न पिया सघनि ऐं हुतां बहरीन मां हिकिड़ो ई उठ हिकिड़ी मंज़िल में मके पास में पहुतो फरमायो त हजर असवद जी मोहब्बत आहे बैतुल्ला शरीफ सां इन जी जाइ बैतुल्ला सां आहे तॾहिं उहो छिक जी जोड़ तो वञे जो पियो थिए त जल्दी मूंखे पंहिंजी मंज़िल ते पहुचायो जिते मुंहिंजी असुल जाइ आहे ऐं वञे थो त परे न पियो थियणु चाहे त बैतुल्ला खां परे न थिया तॾहिं उठ मरंदा पिया वञनि इहो हजर असवद हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु बैतुल्ला शरीफ जो तवाफ पिया फरमाए कोई हजर असवद जे लाइ इस्लाम फरमाए इस्लाम माना तव्हां रश हुजे भीड़ हुजे बैतुल्ला शरीफ जे तवाफ करण वक़्तु तव्हां हजर असवद खे चुमी ॾियो जे तवाफ कबो न त हिकिड़ो चकर ॾेई अचो हजर असवद खे चुमी ॾेई चओ बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर तव्हां हिकिड़ो चकर मुकमल वरी फिरी अचो वरी हजर असवद खे चुमी ॾेई चओ बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर माना तव्हांजा 2 चकर पूरा थिया इहे 7 चकरनि में 7 दफ़ा चुमणो आहे पर हाणे मुमकिन ई न आहे जॾहिं रश ॾे उन ज़माने में रश हुई हाणे त वञ साईं मुंहिंजा को झूनो वञे त जहिड़ो वापसि ई न अचे असांजो मोहम्मद सिद्दीक मास्टर मोहम्मद सिद्दीक आहे असां ॿई ॼणा हज ते गॾु हुयासीं सो रश जे जुमे जे ॾियारे मके पास में मस्जिद हराम में रश जा सवाई थींदी आहे तो मोहम्मद सिद्दीक मूंसां गॾु हुजे हिन चयो त हल तवाफ कयूं तवाफ कयो हिन जो मां हजर असवद खे चुमी ॾींदुसि मुंहिंजे पास ख़ुदा जा ॿार हा हींअर रश लॻी पई आहे चुमी करे सुभाणे रश गॾिजी वेंदी छंछरु ॾींहुं पोइ हलंदासीं की न मां अॼु वञी चुमी ॾींदुसि ठीकु आहे तूं चुमी ॾेई आहे मां पासे ते विहां थो मां वञी पासो वठी वेही रहियसि 2-3 कलाकनि खां पोइ मां वेठो हुयो हुते ख़ामोश वेठो हुयुसि साईं वो 2-3 कलाकनि खां पोइ आयो पर सहकंदो परे खां ठेड़ खाईंदो आयो छा थियो जे हजर असवद ते चुमी ॾियण जो ऐलान थी विया मूं चयो अॼु पूरो थी वेंदो अॼु मस्जिदुल हराम में जनाज़ो पढ़ंदासीं अहिड़ी हालत थी वियसि हथ में खणी अचे टेक ॾियारे विहारियोमांसि 8-10 ज़मज़म जा गिलास मथां हारियामांसि पंखरे में शुम हुजे सफ़ा साह पियो वञेसि एॾी रश थिए थी माण्हू चिप थिए थी न हजर असवद खे चुमण जे लाइ अलाह तव्हांखे नसीब कंदो अलाह तव्हांखे चुमी ॾियण ॾींदो त वरी सचाई क़िस्मत जी ॻाल्हि आहे जंहिंखे अलाह चाहींदो आहे हुनखे हजर असवद ते चुमी ॾियण नसीब थींदी इंशाअल्लाह हिकिड़ो दफ़ो हे आज हुजे ॿियो हिकिड़ो साथी हुजे असांजो रश ॾिसी उहो अध में छॾे हलियो हो जो हलियो मुंहिंजो मुंहिंजा मौला मूंखे मुंहिंजी मदद कर ईअं अध में तो फरमायो तुंहिंजे नबी चयो आहे तुंहिंजो हथु आहे पंहिंजे हथ मिलाइण जी मूंखे सख़्त तौफ़ीक़ अता फरमा ख़ुदा जी इज़त जो कसम अल्लाह जे घर में वेठो आहियां माण्हू पाणे हटंदा विया रस्तो खुलंदो वियो सुकून सां 8-10 चुमियूं ॾेई पाणे वरी ॿाहिरि निकिरी आयो ख़बर ई कोन पई रस में वियो जेकॾहिं अल्लाह जी मदद थी वञे सो इहो हजर असवद खे चुमी ॾियणु हींअर एॾो औखो आहे एॾी रश भीड़ तक़रीबन 100-200 माण्हू हिन जे मथां चढ़िया पिया हूंदा आहिनि अहिड़े वक़्त में साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर खे फरमायो हुयो त उमर जॾहिं तवाफ़ करी तूं ताक़तवर वॾे कद वारो पहलवान मुर्साई हजर असवद खे चुमी ॾियणु वञी न त ओॾी महिल कमज़ोर हूंदा ज़ईफ़ हूंदा हुनजो ख़्यालु कजांइ हुनजो एतिराम कजे अहिड़े टाइम ते वञे जे टाइम ते रश न हुजे छो त तूं पहलवान आहीं इहो एहतियात करे पुराणनि जे वञण जे वक़्त में हुकूमत सऊदी जी इहो ख़्यालु रखी करे न त साईं हिकिड़ा त असां जहिड़ा पाकिस्तानी नुबरा माण्हू वञनि था अफ्रीका जा माण्हू अचनि था हटा कटा पहलवान जहिड़ा रंग जा कारा तहिड़ा कट जा डिघा मज़बूत हीअं जो हिकिड़े माण्हू में धिको हुजनि त 10 माण्हू इहे पट ते वञी पवनि अहिड़ा पहलवान माण्हू
ताकतवर ईंदा पिया चीरींदा वेंदा माण्हुनि खे को हेॾे वञी किरे को होॾे वञी किरे ख़ुदा जे बाननि खे अकुल सम्झ न आहे को पुराणो को माज़ूर को ज़ईफ़ माण्हू हुजे अल्लाह तव्हांखे मौक़ो ॾे इन शइ जो एहतियात कयो अल्लाह मौक़ो ॾींदो इंशाअल्लाह हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला साईं करीम फरमाया जेकॾहिं तव्हां बैतुल्लाह शरीफ में हज़रत असवद खे चुमी न ॾेई सघो चकर पूरो थियो परे आहे या से मुंहिंजा रश आहे पोइ तव्हां पंहिंजो हथु हुजे हथु साम्हूं सिधो कयो या तव्हांजे हथ में लठ हुजे हीअं हथु सिधो करे चओ बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर हथ मथे करे पोइ हथ ते चुमी ॾियो इहो हथ ते चुमी ॾिनव या पंहिंजी लठ खे चुमी ॾिनव गोया के तव्हां या हज़रत असवद खे चुमी ॾिनी आहे तो कुझु घड़ी जे लाइ तव्हांजे हथ खे या तव्हांजी लठ खे या हज़रत असवद जी निस्बत हासिल थी वई अल्लाह ताला तव्हांजी लठ ऐं तव्हांजे हथ में बि करामत पैदा करे छॾी हज़रत सैयदना उमर साईं इस्लाम कयो इस्लाम करे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जे हथ ते चुमी ॾिनी पोइ फरमाए थो हज़रत हे हज़रत असवद मूंखे ख़बर आहे तूं पत्थर आहीं न नफ़ो ॾींदो ई न नुक़सान ॾींदो ई पर ए हज़र जे मां मदीने वारे साईं खे तोखे चुमंदे न ॾिसां हा त तोखे चुमी न ॾियां हा तूं पत्थर आहीं नफ़ो नुक़सान तुंहिंजे हथ में न आहे जॾहिं ईअं जो चई त पोयां हज़रत मौला अली हैदर करार पियो अचे हज़रत अली पियो अचे फरमाई ख़लीफ़तुल मुस्लिमीन हे छा चई उमर साईं हे छा चई त हज़रत असवद न को नफ़ो ॾींदो न नुक़सान ॾींदो हाओ पत्थर आहे हज़रत उमर साईं खे हज़रत अली फरमायो ईअं न आहे उमर मूं पाण नबी साईं खां ॿुधो जेको हज़रत असवद खे चुमी ॾे उनखे अल्लाह ताला जन्नत जी बिशारत अता फरमाईंदो आहे उनखे अल्लाह गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो आहे इन हजर ते चुमी ॾियण तव्हांजे लाइ छोटकारे ऐं मग़फ़िरत ऐं गुनाहनि खां माफ़ी जो सबबु बणिजी वेंदो छो न कोन थो ॾे सुभान अल्लाह ॾिसो आहे पत्थर ॿियनि पत्थरनि खे चुमंदो त गुनाह थी सम्झो था ॿियनि पत्थरनि खे हताश की बुज़ुर्ग जी क़बर खे चुमण हराम नाजाइज़ उनखे न चुमिजे कंहिं पत्थरनि खे पूॼण इहो त सौ सिधो शिरक ई हराम आहे बुत परस्ती सां मुशाबे आहे असांजे हिंदुस्तान में वञो त हितां पाड़ेसरी मुल्क आहे या असांजी सिंध में खोड़ हिंदू रहनि था गैर मुस्लिम असांजो ॿारहां सॼी हिंदुनि खां भरी पई आहे बुतनि खे चुमंदा भाकुर पाईंदा सयूं जा उन्हनि जी पूॼा कंदा पर उन्हनि जो अलाह जो क़ुर फरमाए इहे माण्हू जहन्नम में वेंदा इहे पत्थर जूं मूर्तियूं ठहियूं इन पत्थरनि खे जहन्नम जी बाहि में उछलाए वेंदो इहे जलंदा छो त उन्हनि जी इबादत कई थी वञे पर हज़रत असवद को आम पत्थर न आहे इन पत्थर के चुम्मण सां अल्लाह तुंहिंजा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छो छो जो इन पत्थर के अल्लाह जी निस्बत हासिल है रब जी निस्बत हासिल है सुभान अल्लाह हिकिड़ो वाक़ियो क़ुरान मजीद में आयल आहे सैयदना मूसा कलीमुल्लाह ख़िज़र अलैहिस्सलाम जो हिकिड़े शहर में दाख़िल थिया ॿुधो आहे शहर में दाख़िल थिया त हिकिड़े शहर में भित हुजे भित किरे पई अंताकिया शहर हुयो अंताकिया नालो इहो शहर मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां हिन में मूसा अलैहिस्सलाम जा उहो पत्थर भित जेका हुई सा उहा हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह ऐं ख़िज़र अलैहिस्सलाम छा कयो जो उते गारो ठाहिनि सिरूं गॾु करे उन भित खे तामीर करणु शुरू कयो उन शहर वारनि हज़रत मूसा कलीमुल्लाह ख़िज़र जी ख़िदमत न कई मेज़बानी न कई महिमान नवाज़ी न कई मानी घुरियल मानी कोन कराए त मूसा चयो ख़िज़र अलैहिस्सलाम खे त हिननि भागनि असांखे मानी पानी कोन खारायो न को असांजी इज़त कयनि तो वरी हिननि जूं भितूं थो ठाहे वठी हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह जे पोइ आख़िर में अल्लाह ताला बाक़ी जे आख़िर में बयानु कयो आहे त सबबु छा हुयो हिन भित खे तामीर करण जो सबबु छा हुयो ख़िज़र अलैहिस्सलाम फरमायो ॼण मानी कोन खाराई पाणी कोन पियाई पर इहा भित मूं हिनजे करे तामीर कई जो हिन भित जे हेठां ॿ यतीम छोकिरा आहिनि उन्हनि जो खज़ानो पूरियल आहे उन्हनि जे अॻे हिननि बचड़नि जे लाइ खज़ानो लिकाए रखियो हुयो वक़्तु ईंदो पोइ अल्लाह ताला इहो खज़ानो उन्हनि जे मथां ज़ाहिर फरमाईंदो इहो खज़ानो उन्हनि बचड़नि खे मिलंदो पर अबूहुमा सालिहा इन्हनि जो अबो हिकिड़ो सालिह माण्हू हुयो
इन जो पीउ हिकिड़ो साले माण्हू हुयो, पाण भली घणी कहिड़ा हुजनि पर पीउ हिननि जो साले हुयो, इन जे करे अलाह जो हुकुम थियो त हिन जे खज़ाने खे लिकायो वञे। पुट कहिड़ा हुया पर अबो नेक साले हुयो, सालियत जी निस्बत बच्चन खे निस्बत अबे जी नेकी जी जा मिली तो अल्लाह जा नबी ऐं वली बि उन्हनि जी ख़िदमत पिया कनि। सम्झो आम माण्हू आहिनि पर जॾहिं निस्बत अल्लाह जी अमलनि सालिहनि जी नसीब थी वञे अल्लाह उन्हनि खे त इज़त वारो बनाईंदो पर उन्हनि जे नसुलनि खे बि अल्लाह इज़त वारो मान वारो बनाए छॾींदो। हाणे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह इज़त ॾिनी, शान ॾिनो आहे, मान ऐं मर्तबो ॾिनो आहे। हिन वक़्तु साईं करीमनि खे उनखे निस्बत मदीने वारे जी आल ऐं महबूबनि जे नसब जी हासिल आहे। पाण कहिड़ो हुजे पर नसब निस्बत